मीरपुर माथेले में कोरोना वायरस सबब बिजली कटण ते पाबंदी बावजूद सेप्को इंतजामिया तरफा ट्रांसफार्मर लाइण खिलाफ गोठाणा ने एहतजाज कयो। बिजली कटण ते पाबंदी बावजूद सेप्को मीरपुर माथेले जी इंतजामिया जरवार फीडर जे गोठ पीरबख्श हैदराणी जो ट्रांसफार्मर लाए वई, जे खिलाफ गोठाणन पारां एहतजाज कयो वियो। गोठाणन मोहम्मद अमीन, वकार हैदराणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सेप्को एक्सीएन मेराज शेख कुछ सार्फिन जो बिल अदा न हुजण जो जवाज़ ॼाणाए 15 ॾींहं अॻु खां ट्रांसफार्मर लाए वियो आहे। हुननि चयो त हाणे बिजली बहाल करण लाइ सेप्को अमलदारनि पारां रिश्वत घुरी पई वञे। जो रोज़गार ठाहे छॾियो अथनि, 50,000 वठंदा आहिनि त बिजली हलण ॾींदा आहिनि, न त ट्रांसफार्मर लायूं हलिया वेंदा आहिनि। हाणे किरोना जे ॾींहुं जेको आहे असांजो ट्रांसफार्मर लाहे विया आहिनि। हाणे ॾाढो ग़रीब माण्हू 50,000 हाणे सभु मज़दूरी करण वारा आहिनि। गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी जेको आहे ट्रांसफार्मर लाहे विया आहिनि। एक्सचेंज जो मुतालबो हुया 50,000 तव्हां असांखे ॾियो ऐं असां तव्हांखे ट्रांसफार्मर हणी ॾींदासीं, उन खां पोइ न त न हणी ॾींदा। एहतजाज कंदड़नि वसवारनि खां मुतालबो कयो त एक्सीएन मीरपुर माथेलो खिलाफ कार्रवाई करे ट्रांसफार्मर लॻाए ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।